अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जल्द इलेक्शन कराए छा कंदो। असांजी गेम प्लान में चूंड सुधारा ऐं नेब सुधारा शामिल आहिनि। इलेक्शन खां डिॼण वारा न आहियूं, भले वक़्तु लॻे, पर चूंड सुधारनि खां पोइ ई इलेक्शन तरफ़ वेंदासीं। असां पाकिस्तान खे हलाए सघूं था, ॿियो केरु न। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आसिफ अली ज़रदारी चयो आहे त यूसुफ रज़ा गिलानीअ खे बि कढियो वियो, पर उन जजनि ख़िलाफ़ मुहिम न हलाई। शहीद बेनज़ीर भुट्टो खे शहीद करे साज़िश कई वई। 1947 ईस्वीअ खां असांजे ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं पयूं अचनि। पाकिस्तान खपे जो नारो न हणां हा त अॼु सूरत-ए-हाल तब्दील हुजे हा। हुन चयो आहे त धमकियुनि वारो ख़त नाहे पढ़ियो। जेकॾहिं हिननि वटि धमकियुनि वारे ख़त बाबति सबूत आहिनि त पेश कनि। बाइडन मुंहिंजो दोस्त आहे, अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त हू मूंखे फ़ोन करे हा। आमतौर अमरीकी सफ़ीर अहिड़ी ज़बान इस्तेमालु नाहिनि कंदा। थी सघे थो ख़त आयो हुजे, पर उहो रियासत जे तरफ़ां न हूंदो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हुयो त यूनिवर्सिटीअ में जंहिं नियाणीअ चीनी शहरनि ते हमिलो कयो आहे, उन जो सदमो पहुतो आहे। चीन खे बतौर दोस्त मुल्क गरम पाणीअ में अचण जी इजाज़त ॾिनी। चीनी शहरी ज़बान पढ़ाए रहिया हुआ। एतिरी नाराज़गी छो? गवादर असां पाकिस्तान लाइ ॾिनो आहे, असां सां ॻाल्हायो वञे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। अवाम जा फ़सुल ॾिसी रोइण ईंदो आहे। सिंध खे फ़तह नाहे कयो। सिंध वासियुनि पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिनो आहे। इमरान ख़ान सिंध अचे थो त भली अचे, खेसि सभु ख़बर पइजी वेंदी। आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त इमरान ख़ान चइनि सालनि में कहिड़ो कमु कयो आहे। अॼु जे दौर में 50,000 रुपया माहवार कमाइण वारो बि मुश्किलातुनि में आहे। जेकॾहिं केरु पाकिस्तान हलाए सघे थो त उहे असां आहियूं, ॿियो केरु न। मुल्की मामलनि बाबति पूरी तरह आगाह आहियां। इमरान ख़ान केरु थींदो आहे? मीर जाफ़र ऐं मीर सादिक जो ख़िताब ॾियण वारो। आसिफ अली ज़रदारी चयो, मौजूदा हुकूमत नई आहे, हालतुनि खे कंट्रोल करण में वक़्तु लॻंदो। जेसीं ताईं IMF जो प्रोग्राम न ईंदो, तेसीं ताईं मुश्किलातूं ईंदियूं। असां तेल जूं क़ीमतूं नथा वधाइण चाहियूं, उन सां महांगाई वधी वेंदी।